ठटे खां अख़बार दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ पाक मेडिकल एंड वेलफेयर ट्रस्ट कराची पारां मैडम शाज़िया अलमास खत्री जे तावन सां हिक रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप कुरतुल स्कूल शाह कमाल मोहल्ले ठटे में लगाई वई, जंहिंमें अखियुनि जी चकात, चमड़ी जी बीमारियुनि, ॾंदनि ऐं वात जी बीमारियुनि, औरतुनि जी बीमारियुनि ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वियो। डॉक्टरनि ॿुधायो त ठटे में चमड़ीअ जी बीमारी तमामु हद ताईं वधी वई आहे। उन खे रोकणु लाज़मी आहे, न त वधीक माण्हू मुतासिर थियण जो ख़दशो आहे। ॾंदनि जे माहिर डॉक्टरनि ॿुधायो त मर्दनि खां वधीक तादाद में हितां जूं औरतूं गुटको माओ ऐं ॿियूं नशे वारियूं शयूं इस्तेमालु कनि थियूं, जंहिं करे हिननि में मुख़्तलिफ़ विचलंदड़ बीमारियूं मौजूदु आहिनि। ठटे में वात ऐं ॾंदनि जूं बीमारियूं काफ़ी वधीक आहिनि, जंहिंखे कंट्रोल करण लाइ इंतिज़ामिया खे तुर्त उपाउ वठण जी ज़रूरत आहे। बाक़ी कैंप में आरसी इलाज थी रहियो आहे। कैंप में मौजूद माण्हुनि ॿुधायो त गुरबत जे करे असां इलाज नथा कराए सघूं ऐं कैंप में मुफ़्त डॉक्टर तपास बि करे रहिया आहिनि ऐं दवाऊं पिणु ॾेई रहिया आहिनि। अहिड़े वाखाण ते ऑर्गेनाइज़र मोहतरमा शाज़िया अलमास खत्री अल्लाह जो शुक्र अदा कंदे चयो त आईंदा बि हूअ वस आहार ग़रीब ऐं बेपच माण्हुनि जा अहंज घटाइण लाइ कोशिश कंदी।